हैदराबाद इंतज़ामिया डेंगी सबब हैदराबाद में 9 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक कंदे डेंगी जी रोकथाम लाइ तकड़ा उपाउ वठण जो फ़ैसिलो कयो आहे। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबिदीन मेमून जी सदारत हेठि शहबाज हाल में डेंगी जी रोकथाम बाबति इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिं में सिहत, बल्दिया, पब्लिक हेल्थ ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे नुमाइंदनि शिरकत कई। इजलास में डिप्टी कमिश्नर शिरकत कंदड़नि खे चीफ सेक्रेटरी सिंध जे ॾिनल हिदायतनि खां आगाह कंदे चयो त ज़िलई सतह ते यूनियन काउंसिल वाइज़ फ्यूमिगेशन प्लान तैयार करे फौरन अमल दरामद शुरू कयो वञे। हिन हिदायत कई त सभु असिस्टेंट कमिश्नर, म्यूनिसिपल ऑफिसर ऐं हेल्थ टीमूं पाण में लाॻापो रखंदे रोज़ाने जी बुनियाद ते डेंगी जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं यकीनी बणाइनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त हैदराबाद इंतज़ामिया डेंगी सबब हैदराबाद में 9 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक कंदे डेंगी जी रोकथाम लाइ तकड़ा उपाउ वठण जो फ़ैसिलो कयो आहे। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबिदीन मेमून जी सदारत हेठि शहबाज हाल में डेंगी जी रोकथाम बाबति इजलास मुनक़िद कयो, जंहिं में सिहत, बल्दिया, पब्लिक हेल्थ ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे नुमाइंदनि शिरकत कई।